NIUS जी सिंधी सीनियर सेकेंडरी सब्जेक्ट में हाणे पाण पढ़ंदासीं सबक 22 ऑफिस लिखपढ़। अॼु जे वैज्ञानिक युग में ख़त लिखण जो रिवाज़ु ज़रे घटि गुम थींदो पियो वञे। ख़त लिखण जा अनेक नमूना आहिनि जिन में पंहिंजनि दिल जे भावनि उमंगनि ऐं वीचारनि खे ज़ाहिर करण लाइ ख़त लिखण ते पंहिंजनि अज़ीज़नि जा ख़त पढ़ण जो आनंद ई निरालो हूंदो आहे। अॼुकल्ह SMS ऐं ईमेल जो ज़मानो आहे, पर वक़्ते ख़त बि ज़रूरी हालतुनि हेठि लिखिया वञनि था। ख़त लिखण जा 2 क़िस्म आहिनि: गैर दस्तूरी ख़त माना अनौपचारिक पत्र, इंटरनल लेटर्स जेके चइबो आहे। ॿियो आहे दस्तूरी ख़त, औपचारिक पत्र जेके फॉर्मल लेटर्स हूंदा आहिनि उहे। असीं पंहिंजनि कुटुंब जे भातियुनि दोस्तनि वग़ैरह खे ख़त लिखंदा आहियूं, उहे गैर दस्तूरी ख़त हूंदा आहिनि। पर जॾहिं असीं सरकारी ऑफिसनि, सरकार जे जुदा जुदा दफ़्तरनि सां लिख पढ़ करियूं था त उनखे दस्तूरी ख़त सॾिबा आहिनि। अव्हां जो पिणु पंहिंजे जीवन में सरकार, नीम सरकार, मकानी बॉडीज़, पंचायतुनि वग़ैरह सां कंहिं बि घर मसइलनि, बिजली, पाणी, सफ़ाई, टैक्स बाबति ॼाण डाह करण लाइ या सरकारी माली मदद, ग्रांट, नियापनि बाबति ॼाण हासिल करण लाइ ख़त, दरख़्वास्त, नौकरीअ लाइ अर्ज़ी वग़ैरह करण लाइ कंहिं सरकारी अमलदार खे ख़त लिखियो हूंदो, या कंहिं बि कमकार लाइ लिख पढ़ ज़रूरत पवण वक़्तु ज़रूरु कई हूंदी। ईअं बि थी सघे थो त तव्हां कंहिं बि अभ्यास लाइ दाख़िला वठण लाइ ख़त लिखियो हुजे त हाणे अचो त सिखूं, ॼाण हासिल करियूं त ऑफिसनि सां दस्तूरी ॻाल्हियुनि लाइ ऐं मोकिलियल ख़तनि, दरख़्वास्तनि लाइ कहिड़े सरकारी ज़रिए या नमूने लिख पढ़ करे चाहियल ॼाण हासिल करे सघूं था। हिन सबक खे पढ़ण खां पोइ तव्हीं दस्तूरी ख़तनि जे क़िस्मनि जो वर्णन करे सघंदा, दस्तूरी ख़तनि जी ॼाण हासिल करे सही तरीक़े सां दस्तूरी ख़त लिखी सघंदा, दस्तूरी ख़तनि ऐं गैर दस्तूरी ख़तनि में तफ़ावत करे सघंदा, मर्कज़ी सरकार, राज्य सरकार, मकानी ऑफिसुनि जे लिख पढ़ जी ॼाण हासिल करे सघंदा ऐं वर्णन करे सघंदा, सरकारी ऑफिसुनि में वहिंवार में अचण वारनि ख़तनि जे क़िस्मनि जे बारे में ॼाण हासिल करे बयान करे सघंदा, भारत सरकार जी राजभाषा नीतिअ जी ॼाण हासिल करे राजभाषा में दस्तूरी ख़त लिखी सघंदा, सरकारी लिख पढ़ में हिक जहिड़ाई क़ाइमु करण जो आज़मूदो ज्ञान हासिल करे सरकारी लिख पढ़ करे सघंदा। त बुनियादी सबक पढ़ूं। जमायत माना संघ जी राजभाषा नीति। भारत सरकार जी तय कयल भाषा नीतिअ मुताबिक़ भारत सरकार सूबाई सरकार माना राज्य सरकार जो मुकमल कारोबार माना लिख पढ़ राजभाषा में हलायो वेंदो आहे। मर्कज़ी सरकार, राज्य सरकारुनि ऐं मकानी सरकारी, नीम सरकारी जमायतुनि जी लिख पढ़ में हिक जहिड़ाई ऐं सतह क़ाइमु रखण लाइ सरकारी अमलदारनि आम जनता जी रहबरी थी सघे ऐं गॾोगॾु ज्ञान हासिल थिए। इन मक़सद खां सरकारी लिख पढ़ लेखन सिरिश्तो क़ाइमु कयो वियो आहे। इन सिरिश्ते जे अमल लाइ राजभाषा नीति तय कई आहे। लोकसभा, राज्यसभा, मर्कज़ी सरकार जो कारोबार हिंदी या अंग्रेज़ी भाषाउनि में हलायो वेंदो आहे, पर राज्य सरकारुनि जी लिख पढ़ उन राज्य जी राजभाषा में कई वेंदी आहे।
भारतीय जोड़जक में हिकु सहूलियत मुक़ररु कयल आहे त लोकसभा, राज्यसभा, राज्य जमायत माना मेड़ सभा जा जेके मेंबर हिंदी अंग्रेज़ी भाषा खां सवाइ पंहिंजी मातृभाषा में क़समनामो खणणु चाहिनि त उहे अॻुवाट मंज़ूरी वठी मातृभाषा में पंहिंजी माथेरीअ में क़समनामो खणी सघनि था। संघ भाषा लाइ देवनागरी लिपीअ वारी हिंदी मुक़ररु कयल आहे ऐं अंगनि जे सिलसिले में अंगनि जो रूप बिन अलाक़वामी माना अंतर्राष्ट्रीय लिखण जो नमूनो तय कयो वियो आहे। सिंधी कंहिं बि राज्य जी राजभाषा कोन्हे पर भारतीय जोड़जक जे 8 शेड्यूल में मान्यता प्राप्त आहे। सिंधी मातृभाषा में के बि मेंबर क़समनामो खणी सघनि था त घणा चूंडियल सिंधी मेंबर खणंदा आहिनि। सरकारी लिखपढ़ जा तरीक़ा। भारत सरकार भारतीय एलची खाता, वाणिज्य वापार जा खाता, जुदा जुदा सरकारी दफ़्तर, कमीशनूं सां लिखपढ़। जुदा जुदा राज्य सरकारुनि, केंद्र शासित सरकारुनि ऐं उन्हनि जे अलॻि अलॻि दफ़्तरनि ऐं उन्हनि जे विभागनि सां, परॾेही सरकारूं माना विदेशी सरकारूं ऐं उन्हनि सां जुड़ियल दफ़्तर, परॾेही संस्थाऊं माना अंतर्राष्ट्रीय संस्थाऊं ऐं उन्हनि जा दफ़्तर, सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट, भारतीय रिज़र्व्ड बैंक, नेशनल ख़ानगी बैंकूं ऐं सहकारी बैंकूं माना कोऑपरेटिव बैंकूं, इलेक्शन कमीशन माना चूंड मुख़्तियार वग़ैरह। ख़तनि जा क़िस्म। जेके बि ख़त पट लिखिया वेंदा आहिनि उन्हनि खे सहूलियत जे लिहाज़ खां हेठियनि क़िस्मनि में विरहाए सघिजे थो। गैर दस्तूरी ख़त, दस्तूरी ख़त। हाणे गैर दस्तूरी ख़त माना अनौपचारिक पत्र जे विषय में पाण ॼाण हासिल करूं त शख़्सी ख़त हूंदा आहिनि जेका गैर दस्तूरी ख़त हूंदा आहिनि उहे ऐं उन्हनि खे 2 भाङनि में विरायो वियो आहे। वॾनि खे, पाण जेॾनि खे ऐं टियों आहे नंढनि खे। 3 प्रकारनि सां पाण ख़त लिखी सघूं था। त वॾनि खे माना पीउ माउ, वॾो भाउ, ॾाॾो ॾाॾी, नानो नानी, चाचो चाची, मामो मासड़ वग़ैरह। ऐं पाण जेॾनि खे माना दोस्त, हम क्लासी, सुञातल। पोइ नंढनि खे माना माइट, सुञातल। हाणे ॾुखिया लफ़्ज़ आहिनि बिन अलाक़वामी माना आलमी, परॾेही माना विदेशी, ख़ानगी माना प्राइवेट। गैर दस्तूरी लफ़्ज़ जी माना आहे बिना कंहिं दस्तूर या विषय जे असांखे कुझु बि चवणु घुरणु, निंड ॾियणु, ॼाण मोकिलण लाइ कंहिं सां बि कंहिं बि क़िस्म जी इजाज़त मोकल वठणी न पवे ऐं न ई कंहिं क़िस्म जी महिरबानी मञणी पवे। ॿियनि लफ़्ज़नि ऐं ईअं बि चई सघिजे थो त ख़त लिखंदड़ ऐं जंहिंखे ख़त लिखियो वञे थो ॿिन्ही जे विच में गहरो नातो, दोस्ती, कुटुंबी रिश्तो, सुञाणप थी सघे थी। इन क़िस्म खे ख़तनि खे शख़्सी ख़त चवंदा आहिनि। प्रेम पत्र बि हिन क़िस्म जे शख़्सी ख़तनि में शामिल आहिनि। कंहिं बि क़िस्म जी भावना, जज़्बे, एहसास सां भरियल ख़त बि हिन ई क़िस्म में शामिल कयल आहिनि। हिकु हक़ीक़त इहा बि आहे त इंसान जूं भावनाऊं हालतुनि मुताबिक़ बदिलजंदियूं रहंदियूं आहिनि। इंसान जन्म खां वठी मौत ताईं कॾहिं ख़ुशीअ में त कॾहिं दुख, ग़म, पीड़ा में जीवन बसर कंदो आहे। जंहिं करे ख़त लिखण जो अंदाज़ बि बदिलजी वेंदो आहे। वरी नंढी वॾी उमिरि जो लिहाज़ बि रखियो वेंदो आहे जंहिं में फ़ज़ीलत जो अंश बि शामिल हूंदो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि हक़ीक़तुनि खे ध्यान में रखंदे असीं ख़तनि खे हिन नमूने बि विरहाए था सघूं। रवाज़ी, ॾुख सुख, हाल अहिवाल ॼाणण जो ख़त, वाधायुनि जो ख़त,
थोरा मञण वारो ख़त, शुभकामनाउनि वारो ख़त, निंड परचाइण ख़त वग़ैरह वग़ैरह। त दस्तूरी ख़त में माना औपचारिक ख़त जेका आहिनि हुन में वरी 2 भाङा आहिनि। तिजारती ख़त माना व्यावसायिक पत्र जेका हूंदा आहिनि, पोइ दफ़्तरी ख़त माना कार्यालयी पत्र, ऐं टियों आहे दरख़्वास्ती पत्र माना आवेदन या प्रार्थना पत्र। हाणे तिजारती ख़त जेका आहिनि उहे जीअं कि किताब विकिणंदड़ हुजे, बैंक मैनेजर या हिक ॿिए खे। पोइ दस्तूरी ख़त लिखिया वेंदा आहिनि जीअं ऑफिस में, संस्था पारां या हिक ॿिए खे। ऐं दरख़्वास्ती ख़त आहिनि अमलदार खे। जॾहिं ॿिनि माण्हुनि जे विच में का बि सुञाणप लाॻापो, मिटी माइटी, दोस्ती यारी न हूंदी आहे या सरकार सां कंहिं बि क़िस्म जी लिख पढ़ कई वेंदी आहे, उनखे दस्तूरी ख़त सॾियो वेंदो आहे। जॾहिं बैंक, जीवन बीमा, सरकारी अमलदार, सफ़ाई ऑफिसर वग़ैरह खे ख़त लिखणो हूंदो आहे, उन ख़त लिखण में को न को मक़सदु हूंदो आहे ऐं इन्हनि कमनि जे वक़्ती ख़त लिखण वक़्तु माण्हू कहिड़ो आहे, तव्हांजो वाक़ुफ़दार आहे या न, इहा ॻाल्हि अहम न, पर उन जो उहिदो अहम हूंदो आहे। ख़त में बि सिर्फ़ उहा ॻाल्हि विषय शामिल हूंदी आहे जंहिं निस्बत बाबति तव्हीं मक़सदु खणी ख़त लिखो था। उहे ऑफिस जे कमकार बाबति या तिजारती माना वाणिज्य वापार वारा पिणु हूंदा आहिनि। दुकानदारनि, पब्लिशरनि ऐं कंपनियुनि ॾांहुं जेके ख़त मोकिलिया वेंदा आहिनि उहे तिजारती ख़त सॾिबा आहिनि, जिन जो घणे भाङे लाॻापो धंधे वापार सां हूंदो आहे। जेका लिख पढ़ सरकारी ख़तनि सां कंहिं बि सिलसिले में कई वेंदी आहे, उहे दफ़्तरी ख़त ऐं कंहिं बि क़िस्म जी दरख़्वास्त मोकिली वेंदी आहे त उहे दरख़्वास्ती ख़त सॾिबा आहिनि। हिन क़िस्म जा ख़त बैंकुनि, जीवन बीमा खातनि ॾांहुं पिणु मोकिलिया वेंदा आहिनि। त सही जवाबु चूंडे हाणे ॾींघियुनि में लिखो। ख़तनि खे घणनि क़िस्मनि में विरहायो वियो आहे? 4, 5, 2 या 6? ॿियो सुवालु आहे, ॾाॾे खे कहिड़े क़िस्म जो ख़त लिखिबो आहे? दफ़्तरी, तिजारती, शख़्सी या दस्तूरी? टियों सुवालु आहे, सफ़ाई कामदार खे जेको ख़त लिखंदा आहियो उहो कहिड़े क़िस्म जो हूंदो आहे? दस्तूरी, गैर दस्तूरी, दफ़्तरी या तिजारती? ख़त जा ॾाका। असां ख़तनि जे ॿिनि क़िस्मनि दस्तूरी ऐं गैर दस्तूरी जी ॼाण हासिलु कई आहे। ख़त कहिड़े बि क़िस्म जो हुजे, उनखे लिखण लाइ कुझु ॾाकनि जो सिलसिलेवार वाहिपो करणु ज़रूरी हूंदो आहे। मसलन, जंहिंखे ख़त मोकिलिजे थो उन जो नालो, पतो, संबोधन, ख़त जो मूल मवादु ऐं ख़त जी पछाड़ी। असीं इन ॻाल्हि खे हिन नमूने बि सम्झी सघूं था: शुरूआत, पतो, तारीख़, पोइ ॿियो संबोधन ऐं आदर, संबोधन ऐं अभिवादन जा लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि न हू। पोइ टियों आहे ख़त जो मूल मवादु चयल, घुरियल, ॼाण ॾींदड़ ॻाल्हि लिखणु। चौथों आहे पछाड़ी ख़त लिखंदड़ जो नालो सही। जॾहिं असीं दस्तूरी ख़त लिखूं था त उन में विषय या अॻ में का बि लिख पढ़ कयल आहे, उन ई सिलसिले खे अॻिते वधायूं था त हवालो, तारीख़, ख़त नंबर सां लिखणो। मोकिलींदड़, पठींदड़ जो पतो, टेलीफ़ोन समेत। पोइ सतूं आहे पछाड़ीअ वारा लफ़्ज़, संदेश, ख़त जो मवादु पूरो थियण खां पोइ नए जुमिले में लिखिबो आहे ऐं पोइ थोरो दम जो निशान लॻायो वेंदो आहे। 8 पॉइंट आहे
गैर दस्तूरी ख़त में अव्हांजो वग़ैरह रिश्ते नाते जे नाले सां लिखियो वेंदो आहे। नाउ दस्तूरी ख़त में भवदीय या भवदिया सही करे ऐं उहिदो लिखियो वेंदो आहे। पुॾाऊं नुक़्ता आदर जा संबोधन लफ़्ज़ आहिनि। गैर दस्तूरी ख़तनि लाइ पूजनीय, प्यारा, प्यारी, प्रिय, दोस्त, साईं, मानवारा, प्यारा पुट, नूर चश्म, प्यारी धीउ, प्रिय साहिड़ी, अदा, अदल, आदरणीय वग़ैरह। दस्तूरी ख़तनि लाइ आदरणीय, मानवारा। हाणे हेठि तव्हांखे अॻियां जेका ॾिनल आहिनि हूअ ख़तनि जो नमूनो आहे। अॻु में घर में टपाली ख़त खणी ईंदा हुआ। वक़्ती आयल कुझु ख़त तव्हां ज़रूरु पढ़िया हूंदा। जेकॾहिं न पढ़ी सघिया आहियो त मौक़ो मिलंदे पढ़ी वठंदा। तव्हांजी मदद लाइ कुझु ख़तनि जा नमूना ॾिना आहिनि, जीअं तव्हीं ख़त लिखण जे बारे में ॼाण हासिल करे ख़ुदि ब ख़त लिखी सघो। ख़त लिखण बि हिकु कला आहे। सिर्फ़ु ॼाण ॾियणु, हाल अहिवाल ॾियणु वठणु ऐं ख़त कोन आहे। सुठो ख़त उहो आहे जंहिं जे पढ़ण सां पंहिंजाइप जो अहसासु थिए, ज्ञान ऐं ॼाण में इज़ाफ़ो थिए। सुठा ख़त असांजे दिलि ते असरु कनि था, रिश्तनि संबंधनि खे मज़बूत कनि था ऐं सांढे रखण लाइ आमादा बि कनि था। साहित्य में भारतीय भाषाउनि ऐं सिंधीअ में केतिरा ई अदबी ख़त अदीबनि जा शाया थियल आहिनि। उहे पढ़ण सां सुठनि ख़तनि जी ॼाण हासिल करे सघिजे थी। हमेशह इन ॻाल्हि जो ध्यानु रखणु घुरिजे त कंहिं बि ख़ुशीअ वाधायुनि वारे ख़त जी शुरूआति हमेशह ख़ुशीअ सां भरियल जुमिले सां थींदी आहे ऐं आख़िरिन शुभ कर्मनि सां गॾु। गैर दस्तूरी ख़तनि जी ख़ासि ख़ूबी थींदी आहे थोरनि, असराइतनि, हक़ीक़ी ॼाण सां भरपूर लफ़्ज़नि में ॻाल्हि चवणु ऐं साफ़गोई। मुख़्तसर रूप में सीधो विषय ते अचणु ऐं इहो ॿुधाइणु त तव्हांजो ख़त लिखण जी मुराद मक़सदु छा आहे। ऑफ़िस लिखपढ़, कार्यालय पत्राचार। सरकारी लिखपढ़ सिरिश्तो लेखन वहिंवार जा ॿ तरीक़ा आहिनि, नोट सिरिश्तो ऐं ख़तपट। नोट सिरिश्तो सरकारी फ़ाइलनि जे जेका लिखपढ़ आहे उहा नोट रूप में हूंदी आहे, जेका सरकारी दफ़्तरनि जो अंदरूनी लिखपढ़ जो सिलसिलो आहे। हिन खे सरकारी फ़ाइलनि में गैर सिरिश्ते जी लिखणी बि सॾियो वेंदो आहे। ख़तपट सरिश्ते में ख़त, दरख़्वास्तूं, हुकुम तयारु करे सरकारी लिखित रूप में मोकिलिया वेंदा आहिनि। जेका लिखपढ़ हुकुम तयारु करणा हूंदा आहिनि उहे मसौदे रूप में हूंदा आहिनि, जंहिं में ख़त पिणु हाज़िर हूंदा आहिनि। उन में के क़ाइदेसर त के वरी अर्ध सरकारी रूप में हूंदा आहिनि। कंहिं बि दरख़्वास्त, वीचार लाइक़, फ़ैसिला करण जहिड़ा लाइक़ ख़तनि जा जवाब सहूलियत सां ॾियण लाइ फ़ाइल में दरख़्वास्तुनि, अर्ज़ियुनि, घुर वग़ैरह में शामिल कयल मुदनि ते क़ाइदेसर नियम मुताबिक़ टीका टिप्पणी कई वेंदी आहे। उन खे कचहरी ऑफ़िस नोट सॾियो वेंदो आहे। सचिवालय सेक्रेटरेट सतह ताईं जुदा जुदा ख़तनि में थींदड़ लिखपढ़ लाइ नोट ख़त सिरिश्तो द्वारा हिकु नियम तौरु अमल में आंदो वियो आहे। हिकु नियम मुताबिक़ जुदा जुदा खातनि विभागनि जे अंदरि जेका पुछा ॻाछा थींदी आहे उन खे गैर विदेसर सॾियो वेंदो आहे। सचिवालय सतह ते सचिवालय खातनि जे विच में जेको नोट वहिंवार कयो वेंदो आहे
उन में शुरू कयल खाते जे मूल विभाग तरफ़ां कयल नोट हेठां वाबस्ता अमलदार उन जो जवाबु शामिल कंदा वेंदा आहिनि ऐं आख़िर में उहो फाइल मूल विभाग में वापसि ईंदो आहे। उन जे आधार ते हुकुम ख़त वग़ैरह जारी कया वेंदा आहिनि। ॿिनि ऑफिसुनि जे विच में जेका बि लिख पढ़ थिए थी उहा फाइलनि में पंहिंजो पाण में जंहिं तइ विषय जो मुकमल इकाई बणिजी थी वेंदो आहे। विभाग में घणे भाङे पुछा ॻाछा ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। कंहिं में सिर्फ़ ज़रूरी हक़ीक़त या ॼाण घुरी वेंदी आहे त वरी कंहिं में कंहिं विषय में विभाग जी मंज़ूरी। वास्तेदार या कारोबारी मंज़ूरी वठी वास्तेदार वज़ीर या अमलदार जो हुकुम प्राप्त करण लाइ अॻिते मोकिलींदी वेंदी आहे। नोट सिरिश्ते में फ़ैसिलो, नामंज़ूरी, आदेशनि, सूचनाउनि जे आधार ते आख़िरिन फ़ैसिलो कयो वेंदो आहे। वीचार चर्चा पिणु कई वेंदी आहे। किन हालतुनि में नोट लिखणु ग़ैर ज़रूरी बि थींदो आहे। आयल काग़ज़ ते जेका कार्यवाही करणी हूंदी आहे उहा बिल्कुलु साफ़ चिटी हूंदी आहे, अॻूणनि फ़ैसिलनि ते आधारित हूंदी आहे। अहिड़ियुनि हालतुनि में नोट खां सवाइ ई सिधो मसौदो मंज़ूरीअ लाइ रखियो वेंदो आहे। किन हालतुनि में नोट लिखणु बिल्कुलु मुख़्तसर हूंदो आहे, जंहिं में का बि कार्यवाही करणी न हूंदी आहे ऐं न ई वरी जवाबु ॾियणो पवंदो आहे। उन में अक्सर नोट लिखियलु हूंदी आहे, फाइल करियो सिर्फ़ ॼाण लाइ। नोट लेखन में हेठि ॼाणायल मुद्दा शामिल करणु ज़रूरी हूंदा आहिनि। पहिरियों, नोट लेखन जी शुरूआति समांदर पेश या नम्रता सां पेश जुमिले सां थींदी आहे। नोट लेखन में जंहिं बि मुदे ते पेशकश कई वेंदी आहे उहा सची ऐं नंबरवार मुदासर हुअणु घुरिजे। टियों आहे, वीचार लाइ जेके बि काग़ज़ हुजनि उन जे सबूतनि ऐं लाइक़ सूचना ज़रूर लिखणी। चौथों, कंहिं नियम मुताबिक़ कार्यवाही करणी हुजे त उहो नियम आधार शामिल करणो, छा करणो आहे साफ़ साफ़ ॼाणाइणो। पंजों, हिक जहिड़नि फ़ैसिलनि में अॻु में जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उन जो ज़िक्र करणो। छहों, अॻिते कहिड़ी कार्यवाही करणी आहे उन लाइ पंहिंजा वीचार पेश करणा। सतों, नंढा नंढा फ़ुक़रा लिखणा। अठों, सादी सरल सम्झ में अचे अहिड़ी भाषा जो वाहिपो करणो। 9, नोट पूरो थियण बैदि आज्ञा लाइ सदा लिखणो। 10, नोट हेठां नंढी सही करे तारीख़ लिखणी। 11, आख़िर में हुकुम ॾींदड़ अमलदार जी सूचना हुकुम मूजिबि क़ाइदेसर कार्यवाही ते अमल करणो। अॻियां तव्हांखे हिकु नमूनो पेश कयो वियो आहे। हाणे ख़तपट सिरिश्तो। कंहिं बि सरकारी विभाग शाखा में मसौदो सरकारी लिख पढ़ जो ख़ाको कचे रूप में तयारु करण जी प्रक्रिया थींदी आहे। हिन क़िस्म जे मसौदे ते बाला अमलदारनि खां या वास्तेदार विभाग खां मंज़ूरी वरिती वेंदी आहे ऐं नोट सिरिश्तो द्वारा मंज़ूरी हासिल करण खां पोइ किन हालतुनि में ख़तपट बि लिखणा पवंदा आहिनि। नोट सिरिश्ते मुताबिक़ उन जे आधार ते ख़त तयारु करण अलॻि जवाब मोकिलिया वेंदा आहिनि। हर विभाग शाखा ख़तपट ऐं उन्हनि जे ॾिनल जवाबनि जो नक़ल पाण वटि रखंदा आहिनि ऐं आईंदह में उन जे आधार ते ज़रूरत वक़्ति ऐं ज़रूरत मुताबिक़ कार्यवाही कंदा रहंदा आहिनि। जेके बि ख़तपट सरकारी विभागनि शाखा में ईंदा आहिनि उन्हनि जी
पहुच वास्तेदार शख़्सनि विभागनि खे ॾिनी वेंदी आहे ऐं कहिड़ी कार्यवाहीअ लाइ कहिड़े विभाग खे मोकिली वई आहे जी ॼाण पिणु ॾिनी वेंदी आहे त वरी गॾोगॾु संबंधित शाखा खे कार्यवाही करणु जवाब ॾियण जी हिदायत बि कयल हूंदी आहे। सरकारी खतनि पटनि जी भाषा सरल सिधी सादी नियमनि मुताबिक़ ईस्ट पर्सन जे रूप में इंतज़ाम सां भरपूर हूंदी आहे। जुदा जुदा मुदनि लाइ जुदा जुदा अर्ज़ियुनि खतनि जा नमूना मुक़ररु कयल आहिनि। खतनि जा कुझु क़िस्म हिन रीति आहिनि: मोकल जी दरख़्वास्त, मोकल दौरान पघार ॾियण जो ख़त, पहुच, उमेदवारनि जी दरख़्वास्त घुराइण, तालीम लाइ सिफ़ारिश करणु, अंग अखर, ॼाण हासिल करणु, नौकरीअ लाइ ख़ाली जॻहियूं भरण लाइ ॼाण, छपाईअ जे कम जा ख़त, टेंडर घुराइण जा ख़त, अनुमान कम जी मंज़ूरी वठण जो ख़त, पधिराईनामो ज़ाहिर करण जो ख़त, सालियानो अहवाल, बजट सां लाॻू ख़तपट, तबीबी जांच कराइण जा ख़त, पकड़ वारंट ख़त, यादगिरी ख़त, कचहरी यादी, सरकारी हुकुम, शाखा हुकुम, पधिराईनामा, सरकारी ठहराव, प्रेस नोट, कार्य एजेंडा, कार्य नोट, रोककारी, मुख़्तसर दाख़िलाऊं, मिनट्स, नोटिस, सूचनाऊं, वेनती पत्र, सर्टिफिकेट, सर्कुलर, नियम ठहराव वग़ैरह। नीलामी ख़त ऐं किन सालनि खां पोइ गैर ज़रूरी फ़ाइलुनि खे नष्ट करण, सांढण या नीलामी करण जा ख़तपट बि लिखिया वेंदा आहिनि। जेके ज़रूरी फ़ाइल हूंदा आहिनि उन्हनि खे सांढे रखण, उन्हनि जी माइक्रोक्लिप तयार कराए रखण लाइ पिणु दस्तावेज़ करणु कयो वेंदो आहे। कुझु नमूना ॾिना विया आहिनि। नई ॼाण, टेक्नोलॉजी ऐं ख़त। वैज्ञानिक टेक्नोलॉजीअ में ख़त लिखण ऐं मोकिलण में इन्क़लाबी फेरो अची वियो आहे। कंप्यूटर ऐं इंटरनेट सां ई-मेल ऐं फैक्स ज़रिए वक़्त जी विधीअ खे ज़रे घटि ख़तमु कयो वियो आहे। ई-ख़त, ई-मेल, कंप्यूटर वसीले ख़त वहिंवार थी रहियो आहे। ग्राफ़िक ई-मेल जो ज़मानो आहे। ई-मेल ऐं रवाज़ी नमूने ख़त लिखण में कोई ख़ासि फ़र्क़ु कोन्हे, पर ई-मेल में इहो ध्यानु रखिबो आहे त ख़त जो मज़मून मसौदो मुख़्तसर हुजे। हाणे त मोबाइल में हर क़िस्म जी सहूलियत ई-मेल, टेलीप्रिंट, हर क़िस्म जा ख़त घुराए टाइप करे मोकिले सघिजनि था। इन में सैटेलाइट ऐं वीडियो कॉन्फ्रेंस बि वॾी हथु ॾिनी आहे। मैसेज सर्विस, नियापा मोकिलण, SMS मन जो सिलसिलो बि अमल में आहे, जंहिं करे वक़्त जी काफ़ी बचत थी। सरकारी लिखपढ़ तकिड़ी वक़्त ऐं मर्यादा में थिए थी। हाणे सबक़ बाबति सुवाल। पहिरियों, नोट जे पछाड़ीअ में लिखिबो आहे: आज्ञा लाइ सदा, तव्हांजो आज्ञाकारी, तव्हांजो या तव्हांजो विश्वास। ॿियो सवाल आहे: वैज्ञानिक टेक्नोलॉजीअ ज़रिए ख़त मोकिलण जो तरीक़ो आहे ई-ख़त, पोस्टकार्ड, पार्सल या स्पीड पोस्ट। नोट लिखण जी शुरूआति थींदी आहे ॾाढाईअ सां, नम्रता सां, मुदे सां या सबूतनि सां। त तव्हीं छा सिखिया? ऑफिस लिखपढ़ में तव्हीं सिखिया 2 हिस्सा। पहिरिएं हिस्से में तव्हां सिखिया राजभाषा नीति, सरकारी लिखपढ़ जा तरीक़ा, ख़तनि जा क़िस्म ऐं ख़त जा ॾाका। ख़तनि जा क़िस्म तव्हां 2 प्रकार जा ॾिठा: गैर दस्तूरी ख़त ऐं दस्तूरी ख़त। ऐं ॿिए हिस्से में तव्हां ॾिठो ऑफिस लिखपढ़, नई जेका कार्यालयी पत्राचार आहिनि हू, ऐं ॿियो आहे
नई टेक्नोलॉजी ऐं ख़त त जेका कार्यालयी पत्राचार आहे उन में तव्हां नोट सिरिश्तो ऐं ख़त पट पढ़ियो।